सरेआम कटौती दौरान पुलिस छापो हयो। कवरेज लाइ पहुतल सहाफ़िन ते बि तशद्दुद कयो वियो। संदन ज़ख़्मी कयो वियो आहे। एहसास किफ़ालत सेंटर ते कटौती दौरान पुलिस पारां छापो हणी 2 एजेंट्स खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जॾहिं त कवरेज लाइ पहुतल सहाफ़िन ते बि तशद्दुद कयो वियो आहे। सुल्तानकोट मां ख़बर ॾियो पिया एहसास किफ़ालत सेंटर ते सरेआम कटौती जारी आहे, जॾहिं त 2 एजेंट्स खे गिरफ़्तार कयो वियो आहे। सुल्तानकोट में खबर ॾियो पिया जिते एहसास किफ़ालत सेंटर ते मुस्तहक़नि जी रक़म मां सरेआम कटौती जारी आहे। पुलिस छापो हणी 2 एजेंट्स खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त कवरेज लाइ पहुतल सहाफ़िन ते बि पुलिस पारां तशद्दुद कयो वियो आहे। पुलिस सहाफ़िन ते तशद्दुद करे संदन ज़ख़्मी करे छॾियो आहे। अवां खे अपडेट कयूं पिया। एहसास किफ़ालत सेंटर ते सरेआम कटौती दौरान पुलिस छापो हयो। कवरेज लाइ पहुतल सहाफ़िन ते तशद्दुद करे खेनि रतो रत कयो वियो। अवां खे अपडेट कयो पिया। सुल्तानकोट मां एहसास किफ़ालत सेंटर में मुस्तहक़नि जी रक़म मां कटौती कंदड़ 2 एजेंट्स खे बि गिरफ़्तार कयो वियो। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे केटी न्यूज़ रिपोर्टर स्टार चांडियो। जी स्टार, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, एहसास सेंटर किफ़ालत में सुल्तानकोट में सरेआम 1000 रुपया कटौती फी औरत खां थी रही थी, जंहिं ते एजेंट माफ़िया जो आहे पुलिस एहलकार आहिनि सुल्तानकोट जा असदुल्ला पठान, मंज़ूर खान ऐं खान मोहम्मद बुके जो एजेंट माफ़िया उन्हनि ते हमिलो करे वरितो। जीअं ई पुलिस एहलकारनि खे शिकायत औरतुनि ॾिनियूं त हिते एजेंट माफ़िया जेके आहिनि उहे सरेआम 1000 ऐं 2000 रुपया कटौती करे रहिया आहिनि। उते असां कवरेज लाइ पहुतासीं त एजेंट जेके माफ़िया हुया उन सुल्तानकोट पुलिस ते हमिलो करे वरितो, जंहिं ते पुलिस एहलकार जेके हुया 3 पुलिस एहलकार हुया असद पठान, मंज़ूर खान मोहम्मद बुके जो ऐं हिते SHO जेको आहे सुल्तानकोट मुज़फ़र तुंहिंजो आहे उहो उते मौजूदु न हुयो। हिते पुलिस एहलकारनि खे एजेंट माफ़िया सरेआम घेलींदा रहिया ऐं उन्हनि में एजेंट माफ़िया जे हथां असद पठान, मंज़ूर खान इहे ज़ख़्मी थी विया रतो रत। ऐं असांजे सहाफ़िन जी जेका टीम आहे कवरेज ते पहुती उन्हनि सां बि एजेंट माफ़िया हमिलो कयो ऐं असांजे सहाफ़िन खे बि उन्हनि रतो रत कयो आहे ऐं उन्हनि में जेके 2 एजेंट माफ़िया आहिनि उन्हनि खे पुलिस धरिया उते सॾे ते गिरफ़्तार कयो। हिकु एजेंट माफ़िया आयो उहो फ़रार थी वियो आहे ऐं एजेंट माफ़िया मां हिते 100 कार्ड जेके आहिनि उहे बरामद पुलिस कया आहिनि ऐं SSP शिकारपुर खां जेके मुस्तक़म औरतूं आहिनि उन्हनि नोटिस वठी एजेंट माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई करण जी अपील कई आहे। जी स्टार चांडियो, अपडेट करण लाइ तव्हां जी वॾी महिरबानी।